जीअं सिंध क़ौमी महाज़ ज़िला सांगड़ जे सॾ ते अगवा थियल मासूम ॿारनि ख़ासि तौर ते प्रिया कुमारी समेत ॿियनि ॿारनि जी जल्द बाज़ियाबीअ लाइ शहदादपुर में एहतिजाजी रैली ऐं मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी जीअं सिंध क़ौमी महाज़ जे ज़िले अॻुवाणनि चीफ डिप्टी ऑर्गेनाइज़र मंठार चूलियाणी, वकार लिगारी, ज़हीर चांडियो, शरीफ कलोड़ो, ज़ुल्फ़कार निर्बान ऐं शान लिगारी कई। रैलीअ में सियासी ऐं समाजी कारकुननि समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त प्रिया कुमारीअ समेत अगवा थियल मासूम ॿारनि जी बाज़ियाबीअ में देर ॻणती जोगी आहे। हिननि मुतालबो कयो त कानून लागू कंदड़ इदारा फौरी तौर ते कार्रवाई करे अगवा थियल ॿारनि खे बाज़ियाब कराइनि ऐं संदन वारसनि में पखड़ियल बेचैनीअ जो ख़ात्मो आणीनि। एहतिजाज कंदड़नि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी सख़्त नारेबाज़ी कई ऐं हुकूमत खां मुतालबो कयो त ॿारनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे ऐं अगवा में मुलविस अंसरनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। आख़िर में अॻुवाणनि ख़बरदार कयो त जेकॾहिं अगवा थियल ॿारनि खे जल्द बाज़ियाब न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधीक वसी कयो वेंदो।